बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, उम्मीद है खैरियत सां हूंदो। सिंध जा मोती ऐं तव्हांजो मेज़बान इमरान अली मेमन। सिंध जा मोती हमेशह इहा रिवायत रखी आहे त कुझु हटी करे कजे। मूंसां गॾु मौजूदु हिकु अहिड़ी शख़्सियत जीअं आउं सम्झां थो सिंध जे हर इशू ते तहरीक हलाई हूंदी। पाणी तहरीक बि संदसि उन ई जद्दोजहद जो हिसो पिणु आहे। मूंसां गॾु मौजूदु सीनियर सहाफ़ी ऐं सिंध सहाफ़ी इतिहाद जो सणवाण नेमत खोड़ साहब। अस्सलाम वालेकुम नेमत। ठीकु आहियो? ख़ैरियत आहे? नेमत, वॾियूं तहरीकूं हलायूं जंहिंमें पाणी जी बि हिकिड़ी तहरीक तव्हांजी तमामु वॾी हिकिड़ी हाइप बि क्रिएट कई ऐं उन जे मामलनि खे ॿुधो बि वियो डेमुनि जे लाइ तव्हांजे लाइ। पहिरीं त कुझु ॿुधायो त हिन वक़्तु भला सहाफ़त खां पोइ हले छा पियो त मज़ीद अॻियां पोइ था ॻाल्हायूं। हाँ इमरान, महिरबानी तव्हांजी तव्हांजे हिन लाइव पेज जी ऐं तव्हांजे हिन चैनल जी। त मूंखे हिन क़ाबिल तव्हां सम्झो त पाणीअ जे मसइले ते हिन वक़्तु ख़ासि तौर ते जेका सिचुएशन आहे उन ते ॻाल्हाइजे। उन खां अॻु में छा थियो, पाणी जी तहरीक असां हलाई 2022 में, पर इहो चवण त हाणे वॾियूं तहरीकूं मूं हलायूं ईअं न आहिनि। उन खां अॻु में वॾियूं तहरीकूं हलियूं आहिनि सियासी पार्टियुनि जो, समाजी तंज़ीमुनि जो, मजमूई तौर ते सिंध जे माण्हुनि जो, मलाहनि जो, हारियुनि नारियुनि जो, पोरियतनि मज़दूरनि जो, तमामु सॼी क़ौम जो तमामु वॾो किरदारु आहे। पर 2022 में ईअं हो त पाणी जी तमामु घणी खोट हुई। PDM जी हुकूमत हुई, इहो ई वज़ीर आज़म हुयो शहबाज़ शरीफ़, जेका 16 महीना इमरान ख़ान खे हटाए ऐं पोइ वरी ही आया हुआ 16 महीननि लाइ। शहबाज़ शरीफ़ वज़ीर आज़म हो ऐं बिलावल फॉरेन मिनिस्टर हो उन वक़्तु। इहो ई मुराद अली शाह CM हो, इरीगेशन वज़ीर इहो ई जाम खान शोरो हो, साॻिया नासिर शाह, शर्जील मेमन साॻिया ई माण्हू हुआ। हा, त पाणी बिल्कुलु कोन हो उन टाइम। माना ही कोटड़ी बैराज ते असां बीठा आहियूं। उन टाइम कोटड़ी बैराज ते 75 खां 80% शार्टेज हुई। टोटल पाणी जेको कोटड़ी बैराज ते मौजूदु हो 4000 क्यूसेक पाणी मौजूदु हो। न कराची वाह में वञी सघियो पियो जेको राइट साइड ते आहे, न वरी जेके लेफ्ट साइड ते आहिनि न्यू फुलेली ऐं पंहिंजो अकरम वाह ऐं ॿिया वाह जेके आहिनि उन्हनि में बि पाणी मतिलबु 4000 क्यूसेक पाणी कीअं खजंदो। अच्छा, डाउन स्ट्रीम में डिस्चार्ज, अलाह साईं जो शुक्र आहे, मां नेचर जो निहायत ई शुक्रगुज़ार आहियां जंहिं असांखे पैदा कयो। त उहो ॾींहुं मूंखे यादि अचे थो, ऐं हिते अची रहंदो हुउसि, मुंहिंजी अखियुनि मां लुड़क लड़ंदा हुआ हिननि मलाहनि जा ॾुख ॾिसी, हिन दरिया जे पेट में उॾामंदड़ रेत ॾिसी। 100 क्यूसेक डिस्चार्ज हुई हिते। अॼु हिते 2 लख क्यूसेक जेका आहे, 2 लख खां वधीक क्यूसेक डाउन स्ट्रीम में डिस्चार्ज आहे। ऐं उन टाइम 2022 में 100 क्यूसेक, सिर्फ़ु 100 क्यूसेक हिकिड़े गेटड़े मां ईअं पाणीअ जूं सिपूं पियूं वहंदियूं हुयूं। शुक्र अल्हम्दुलिल्लाह इलाही पाणी अची वियो। त उन टाइम असां पैदल मार्च कयो जामशेर खां हैदराबाद ताईं पाणीअ लाइ। छो त 5 माण्हू, हज़ारे जानवर मरी चुका हुआ, लखे वण सुकी चुका हुआ, वॾी माहौलियती तबाही आई हुई, डेल्टा मुकमिल करबला हुई। वारे जोही, चूहड़ जमाली ऐं पंहिंजो लेफ्ट साइड ते दरिया जे राइट साइड ते जिते किथे दाऊं हुयूं, कूकूं हुयूं। ऐं मूंखे यादि आहे त जातीअ में हिकिड़ो मलाह, गुल मलाह, उहो पाणी न मिलण जे करे फोत थी वियो। हमल ढंढ वारनि खे, वारा वारनि खे यादि हूंदो त हिकिड़ो चाचो पोड़ो मलाह हुयो, उहो पाणी न मिलण जे करे फोत थी वियो। चूंडके में हिकिड़ो माण्हू उञ विघी फोत थी वियो। फरीदाबाद जे काछे में हिकिड़ी औरत पंहिंजे पुट समेत उञ विघी फोत थी वई। हिकिड़ो मस्तानो फरीदाबाद जे काछे में उञ विघी फोत थी वियो। पोइ असां निकिता हुआसीं, तमामु मस्तु कलंदर कयो असां। मुंहिंजी घरवारी हुई ऐं पंहिंजो मुंहिंजा ॿार ऐं फैमिली ऐं सभु दोस्त जेके हुआ, सभु दोस्त पंहिंजी फैमिली जो छा ज़िक्र कजे, पंहिंजो छा ज़िक्र कजे, सभिनी अदीबनि, दानिशवरनि, सियासी समाजी कारकुननि साथ नौ जामशेर खां हैदराबाद ताईं पैदल मार्च कयो असां मई महीने में 17 किलोमीटर। उन खां पोइ दरगाह झोक शरीफ़ खां मीरपुर बठोरे ताईं असां 13 किलोमीटर सख़्तु गर्मियुनि में जून में उहो असां मार्च कयो। त ईअं हो कुझु, इहो मुंहिंजो ज़िक्र ज़रूरी आहे। बाक़ी ॿियो थिए इहो ई पियो त तव्हांजे सहाफ़त खां सवाइ, सहाफ़त इहा ज़हरी ॻाल्हि आहे, मुंहिंजो कमु लिखणु पढ़ण जो आहे ऐं ॿियो त कुझु करे नथो सघां। उहो लिखणु पढ़ण जो कमु हले थो, सोशल मीडिया ते एक्टिविज़म, ॿियो बि कुझु शयूं पाइपलाइन में आहिनि, प्रोसेस में आहिनि। इनशाला तमामु जल्द सिंध वासियुनि खे, ख़ासि तौर ते सहाफ़ियुनि खे सुठी ख़बर। ऐं हिन साईं हिन वक़्तु जेका पोज़ीशन ॾिसो था, पोयां असीं अगरि कोटड़ी बैराज था ॾिसूं, सफ़ा माना टमाटर वहे पियो। हींअर डेम जो जेको आहे, कालाबाग डेम जेको ख़तमु थी चुको हो, हिकिड़ो मुर्दो हो, उनखे वरी पंजाबी दानिशवर ऐं पंजाबी उथारणु चाहिनि पिया। छो भला? इहो वजह छा आहे? हर वक़्तु इहो आला पियो ईंदो आहे त भई डेम हुजे, डेम हुजे, डेम हुजे। असल हक़ीक़त छा आहे? डेम सां को फ़ाइदो थींदो? डेम में ॾिसो, 1947 खां वठी ॾिसो, ठीकु आहे, जॾहिं खां वठी ही मुल्क वजूद में आयो। मुल्क कंहिं ठाहियो? असां सिंधी माण्हुनि ठाहियो, बंगालियुनि ठाहियो ऐं पश्तूननि जो कुझु न कुझु किरदारु हो, पर सिंधियुनि ऐं बंगालियुनि जो सभ खां वधीक किरदारु हो। बंगालियुनि खे इन्हनि पादर हणी
तशद्दुद करे, तज़लील करे, उन्हनि जो वॾो भयानक तरीन क़तलाम करे उन्हनि खे इन्हनि धार करे छॾियो। असां सां उहे जुठियूं 1947 खां वठी 1971 में पाकिस्तान टुटी वियो, जो पाकिस्तान 14 अगस्त 1947 ते ठहियो, उहो 24 सालनि खां पोइ 16 दिसंबर 1971 ते टुटी वियो, पर न सुधरिया त पंजाब जा हुक्मरान न सुधरिया, न सुधरिया त पिंडी जा जनरल न सुधरिया, न सुधरिया त इस्लामाबाद जा हुक्मरान न सुधरिया। ही इलीट क्लास अशराफिया जेका आहे नाम निहाद तख़्त लाहौर वारा न सुधरिया अॼु ॾींहं ताईं, जिन में सियासतदान बि आहिनि, जज बि आहिनि, जर्नल बि आहिनि। बरसाति पवे त कालाबाग डैम खपे, भाषा डैम खपे, अखोड़ी डैम खपे, दासू डैम खपे, थाकोट ऐं ॿियूं जेके आहिनि अलाए केतिरा डैमुनि जा मनसूबा हिननि जा आहिनि। उहे त भई सिंध में बरसाति पवे तब कालाबाग डैम ठहे, बलूचिस्तान में बरसाति पवे तब कालाबाग डैम ठहे। मां त हीअ जेका सिचुएशन आहे इमरान, माण्हू थोरो इनखे ख़ौफ़नाक करे पेश कनि पिया। मुंहिंजे लाइ ऐं ॾाढो मुंहिंजे लाइ सम्झो ईद आहे ही दरिया जो थोरो मंज़र ॾेखारियो। दरिया हिन खां वधीक ॿियो छा खपे असांखे? ही दरिया वहंदो रहंदो, ही सिंध जी लाइफ लाइन आहे। हूअं त पाकिस्तान अगरि सम्झे, पाकिस्तान जा हुक्मरान सम्झनि त पाकिस्तान जी लाइफ लाइन आहे, ऐं पाकिस्तान अची पंहिंजो गिलगित बिल्तिस्तान खां या जितां ही दरिया शुरू थिए थो उतां खां थी ऐं हिते अची कोटड़ी बैराज ते ख़तमु थो थिए, हेठि 200 किलोमीटर पाकिस्तान कोन्हे छा? कोटड़ी पाकिस्तान में कोन्हे, हैदराबाद पाकिस्तान में कोन्हे, उनखां पोइ कारो खूह पाकिस्तान में कोन्हे, खारो छाण, ठट्टो, सिजावल, कराची ये पाकिस्तान में कोन्हनि छा? हेठि बि 200 किलोमीटर। हूअं चवंदा आहिनि त पाकिस्तान जे इंच जो दिफ़ा कंदासीं, पर समुंड मथे चढ़ंदो अचे, मथां सिंध सुकंदी वञे ऐं हर तरह सां पाकिस्तान तबाह थिए। सिंध तबाह थिए मीन्स पाकिस्तान तबाह थिए। उते हिननि खे इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे त बाबा हीअ का ख़ौफ़नाक सिचुएशन कोन्हे, हीअ का अहिड़ी सिचुएशन कोन्हे, हीअ कुदरती हिकिड़ो आहे। क्लाइमेट चेंज जो मसइलो सॼी दुनिया ॾिसे पई। कॾहिं बरसातूं न पवंदियूं हुयूं, हाणे गैरमामूली बरसातूं पवनि पियूं, पर वरी इहो क्लाइमेट चेंज जो इहो कोन्हे त भई सदाईं बरसातूं पवंदियूं। क्लाइमेट चेंज जो मक़सदु इहो कतई बि कोन्हे त हाणे सदाईं बरसातूं पवंदियूं। ख़ुदा न करे कॾहिं अहिड़ी सूरत हाल अची सघे थी जो 5-5 साल बरसातूं न पवनि। पाण हिते ॾिठो आहे त 5-5 साल हिते डाउन स्ट्रीम में पाणी न ॾिठो आहे। 2010 में जेका बोड आई उहा केतिरनि सालनि खां पोइ आई। को 70 जे ॾहाके में वॾी बोड आई, हुन खां पोइ 2010 में, वरी हुन खां पोइ 2011 में लाड़पट जे एरियाज़ में बरसातूं पयूं, उन नतीजे में लाड़पट जे एरियाज़ में। त बाबा हीअ जेको आहे डेमुनि जो रिंगट, इन जो हिन पाणीअ सां हक़ीक़त में को बि तालुक़ु कोन्हे। हीअ पाणी हाणे जेकॾहिं टेक्निकली ॻाल्हाईंदासीं, टेक्निकली हिन ते आबी माहिर वधीक बहितर नमूने ॻाल्हाए सघंदा। हीअ पाणी किथां आयो आहे? हीअ पाणी आयो आहे सतलज मां, जेको हिमाचल प्रदेश खां निकिरे थो, ऐं हीअ पाणी आयो आहे रावीअ मां। ही पाणी ब्यास जेको आहे, ब्यास जो ज़िक्र घटि थो थिए। पाकिस्तानी जेके इंटेलेक्चुअल्स आहिनि या पाणी माहिर जेके ॻाल्हाइनि था त ब्यास दरिया किथे आहे? ब्यास जेको मुंहिंजे ॼाण मूजिबि उहो जॉइन करे थो इंडिया में। पाकिस्तान जेके खपाया हुआ दरिया, हुन में रावी, सतलज ऐं ब्यास। त ब्यास जेको आहे उहो पाकिस्तान में एंटर ई नथो थिए, इंडिया जे हदुनि में जॉइन करे थो सतलज खे। ठीकु आहे, सतलज अचे थो हिमाचल प्रदेश मां, भारतीय रियासत। उन खां पोइ आहे रावी, उहो जेके आहिनि पंहिंजो उन रावी आहे ऐं चिनाब आहे, उहे बि पंहिंजे पंजाब जे इलाइक़नि मां, भारत जे इलाइक़नि मां अचनि था। को मक़बूज़ा कश्मीर मां अचे थो, को ॿियनि एरियाज़ मां, जंहिंजे नतीजे में ख़ुदि भारतीय पंजाब में, हरियाणा में ऐं ॿियूं जेके रियासतूं आहिनि उते बोड आहे। नतीजे तौरु उन्हनि जा बि बाबा सतलज ते उन्हनि जा डैम ठहियल आहिनि, रावी ते उन्हनि जा डैम ठहियल आहिनि, चिनाब ते उन्हनि जा डैम ठहियल आहिनि। ख़ुदि झेलम ते उहो डैम ठहिण, झेलम अचे थो, उहो मक़बूज़ा कश्मीर मां अचे थो। त इन्हनि में भारत जा भरियल डैम नेठ हुननि खे खोलणा पिया। त बाबा हाणे ॿुॾो ऐं ॿुॾा आहिनि, उहो बुरी तरह ॿुॾा आहिनि। इन जो मक़सदु इहो कोन्हे त भारत खे डिफेंड कयूं था। भारत हर तरह सां ज़ाहिरी ॻाल्हि आहे पाकिस्तान खे नुक़सानु पहुचाइण जी कोशिशि कंदो, पर हक़ीक़त इहा आहे त भारत जो पंजाब ॿुॾो पियो आहे, भारत जी हरियाणा ॿुॾी पई आहे, भारत जा ॿिया इलाइक़ा ॿुॾा पिया आहिनि। पोइ हुननि बि त उहे डैम जेके आहिनि, एतिरा सारा 4-5 डैम जेके आहिनि उहे छोड़े छॾिया, खोले छॾिया, पाणी नेठि अची वियो हिते। त बाबा इहो पाणी जेको आयो आहे इहो मशरक़ी दरियानि मां आयो आहे, ऐं कालाबाग डैम जी साइट जेका आहे उहा उतां खां माना ईअं सम्झो त 300-400 किलोमीटर परे आहे, ॿिए पासे ॾांहुं आहे। एॾा कीअं खणी वञनि पाणी मिसाल तौर? ऐं हिननि दरियानि जी लोकेशन इहा आहे पाकिस्तान जे हदुनि अंदरि, जेको भारत त मथे ठाहे छॾिया आहिनि। असां भारतीय डैमुनि जा बि हामी न आहियूं, असां चाइनीज़ डैमुनि जा बि हामी न आहियूं, असां दुनिया में कंहिं बि दरिया ते डैम जा हामी न आहियूं। छो त डैम जेके आहिनि दरियानि जो मौत आहिनि, ऐं दरियानि जो मौत क़ौमुनि ऐं वतननि जो मौत आहे, दुनिया ऐं धरतीअ जे गोले जो मौत आहे। त सतलज ते किथे डैम, उते का लोकेशन अहिड़ी का साइट कोन्हे। त इहो चवणु त भई हाणे हिते मां थोरो रिपीट कंदुसि हिकिड़ी ॻाल्हि त 2022 में हिकिड़ो त पाणी कोन हो, पोइ वरी गैर मामूली बरसातूं पइजी वियूं, पोइ इहो ई शहबाज़ शरीफ़ आयो सखर बैराज ते।
ठीकु आहे। ऐं उते बिलावल बि मौजूदु हुयो ऐं CM मुराद अली शाह बि, जाम खान शोरा सभु, इहे नासिर शाह सभु मौजूदु हुआ उते। इन इहा ई अची कहिड़ो लफ़्ज़ इस्तेमालु कजे यार, वरी साॻी अची बकवास कई हुई त जेकर डैम ठहियल, बड़े डैम बने हुए होते तो इतनी तबाही नहीं होती। अरे बाबा, सिंध ऐं बलोचिस्तान में बरसात पई आहे, सिंध जा 24 ज़िला ॿुॾी विया। मिसाल तौरु काला जामशोरो ॿुॾल हो, मिसाल तौरु टंडो मोहम्मद खान ॿुॾल हो, मिसाल तौरु हैदराबाद ॿुॾल हो, ठीकु आहे। ऐं ठट्टो ऐं सिजावल ॿुॾल हो, टंडो अलायार ॿुॾल हो, उमरकोट दादू सॼो ॿुॾल हो, कंबर शहर खैरपुर सॼो ॿुॾल हुयो। त सिंध जा 24 ज़िला ॿुॾल आहे। कालाबाग डैम जेकॾहिं ठहियल हुजे त हितां पाणी, अहिड़ी कहिड़ी टेक्नोलॉजी आहे तव्हां वटि जो पाणी सक करे चूसे तव्हां खणी वेंदा ऐं उते भरे छॾींदा। भाषा डैम मिसाल तौरु ठहियल हुजे, अखोड़ी ठहियल हुजे, दासू ठहियल हुजे, थाकोट ठहियल हुजे, मामन डैम ठहियल हुजे फॉर एग्जांपल, त ही पाणी हेॾां खणी वञी तव्हां विझो आहे। हुन बि ईअं चयो। ऐं उन्हनि ई ॾींहंनि में आर्मी चीफ जनरल बाजवा, कमर जावेद बाजवा, उन राति जो शाम जो देरि सां दादू ज़िले जो दौरो कयो हुयो ऐं MNU ड्रेन जे इलाइक़े में, कंबर शहदाद कोट जो दौरो कयो। उन त मुर्गो कालाबाग डैम जो नालो खयो हो त कालाबाग डैम, अगर कालाबाग डैम बना हुआ होता तो इतनी तबाही नहीं होती। तो मतलब बरसात पवे तब निज़ाम ठीक न, रावी सिटी अलाए कहिड़ा कहिड़ा डेवलपमेंट जा, डेवलपमेंट इहा डेवलपमेंट त कोन्हे, इहा त तबाही आहे। कल मूं लिखियो बि इहो ज़िक्र करणु ज़रूरी सम्झां थो। मां सिंध जी आवाम को ॿुधाइणु चाहियां थो और आपके चैनल के तवसत से पूरे पाकिस्तान के आवाम को बताना चाहता हूँ कि ये अलमिया सिर्फ लाहौर का नहीं, ये अलमिया सिर्फ जो है वो सियालकोट का नहीं, झेलम का नहीं, मुल्तान डूब रहा है, कसूर डूब रहा है, ये अलमिया सिर्फ वहाँ का नहीं। मैं डाउन स्ट्रीम में खड़ा हूँ, कोटली डाउन स्ट्रीम में, कोटली बैराज नजर आ रहा है। थोड़ा सा नीचे चलेंगे, थोड़ा सा नीचे चलेंगे तो इसमें हैदराबाद में, यहाँ है इरिगेशन मिनिस्टर कौन है, जाम खान शोरो, वो कह रहे हैं कि दरिया के सारे जो दरिया के पेट में कब्जे हैं वो हम खत्म कराएंगे। बाबा, आपके हैदराबाद में कितनी हाउसिंग स्कीमें बनी हुई हैं, लतीफाबाद में दरिया के पेट में बनी हुई हैं। तो पूरे दरिया को इन्होंने एक तमाशा बनाया हुआ है, जहां जहां से गुजर रहा है इसके पुश्तों पे कब्जे, बंदों पे कब्जे, इसके पानी पे कब्जा, इसकी पीठ पे कब्जा, इसके केनालों पे कब्जा, इस पे जंगलात के इसके जंगलात पे कब्जा, डाउन डेल्टा इसका तबाह कर दिया गया जो हजारों लाखों एकड़ पे मुश्तमिल था। और एक बड़ी, वहाँ एक बड़ी दुनिया थी, कायनात थी, दरिया खुद एक दुनिया है, कायनात है, उसको इस तरह तबाह किया है। और फिर पानी थोड़ा बहुत आ जाता है तो मरियम नवाज वाली बात, तो बारिश होती है, रेन होता है तो बारिश होती है। और बिलावल वाली बात, तो भाई पानी बारिश होती है तो पानी आता है, ज्यादा बारिश होती है तो ज्यादा पानी आता है। तो इस अहिड़ा हुक्मरान हूंदा त पोइ इहो ई तमाशो थींदो। डेमुनि जूं ॻाल्हियूं करणु बेवकूफ़ी आहे। हींअर कोटलीअ ते मां तव्हांखे ॿुधायां त पाणी जेका आहे उहो तक़रीबन 2,70,000 क्यूसेक आहे ऐं नॉर्मल पाणी आहे। हिते नंढी बोट आहे, ठीकु आहे, नंढी बोट आहे, इहा नॉर्मल ॻाल्हि आहे, इहा ईंदी कोटलीअ ते 2,70,000 72,000 क्यूसेक पाणी आहे ऐं अपे स्ट्रीम में थोरो घटि, हुन खां 2,50,000 या एतिरो कुझु पाणी पंहिंजो हिन में डाउन स्ट्रीम में छॾनि था। ऐं सखर ते जेको आहे 3 लख क्यूसेक पाणी आहे। गुड्डू ते जेको आहे अॼु उहो 3,20,000 या 22,000 एतिरो पाणी आहे। गुड्डूअ ते विचोले दर्जे जी बोड आहे, सखर ऐं कोटली बैराज ते नंढे दर्जे जी बोड आहे। त हिन वक़्त ताईं सूरत हाल सिंध में कंट्रोल में आहे बिल्कुलु। ऐं इहा बोड ज़रूरी आहे कचे खे आबाद करण लाइ, सिंध खे आबाद करण लाइ, सिंधी माहौल खे बहितर बणाइण लाइ, माहौल जे जियापे लाइ, माण्हुनि जे जियापे लाइ, जानवरनि, झंगलात, ॿेलनि, पखी पखड़नि, जीत ॼणनि, मच्छी पले जे जियापे लाइ हीअ बोड ज़रूरी आहे। ऐं हर साल हेतिरी बोड अचणु घुरिजे, इन में का ख़ौफ़ वारी ॻाल्हि कोन्हे। त केतिरी भला सहप केतिरी आहे हिननि सभिनी अगरि डाउन स्ट्रीम्स खे असीं ॾिसूं था या जेके बंद जेके ठहियल आहिनि, केतिरी बोड भला ही बर्दाश्त करे सघनि था, थोरो इन जे बारे में था ॿुधायो। हा, जेके अंग अखर आहिनि न उहो गुड्डू बैराज ईअं, त गुड्डू बैराज जेका हिते पाण बि ॾिठोसीं, पर हिते हालत इहा हुई त हीअ बंदि जेको तव्हां ॾिसो था न, इहो थोरो तव्हां ॾेखारिजो, हीअ बंदि बिल्कुलु इन बंदि, इहो बंदि परे पासे थोरो जिते माण्हू नज़र अचनि पिया, इहो राति जो सम्झो त ॼण टुटो पिए। हा, राति जो हिते कमु हलियो पिए, हंगामी सूरत हाल हुई। ईअं ई तव्हां ॾिठो त गुड्डूअ खां हेठि असां लहूं, थोरो ई कश्मीर ज़िलो, गुड्डूअ खां थोरो हेठि लहूं त ट्रोड़ी बंदि हिननि टोड़ियो राइट से। पाण हींअर दरिया जे साॼे किनारे बीठा आहियूं। ऐं दरिया जे साॼे किनारे कहिड़ा ज़िला आहिनि, हीउ जामशोरो ज़िलो आहे, हिन खां पोइ दादू ज़िलो आहे, हिन खां पोइ कंबर शहदादकोट ज़िलो आहे, हिन खां पोइ लाड़काणो ज़िलो आहे, शिकारपुर ज़िलो आहे, जेकाबाद ज़िलो आहे, कश्मीर कंदकोट ज़िलो आहे। इहो राइट जा ज़िला आहिनि। हिननि उहो प्रेशर
2010 में जेका बोर्ड आई 10-12 लख क्यूसेक पाणी हुयो उहो हिननि प्रेशर घटाइण लाइ टोड़ी वटां बंद खे टोड़ियो नतीजे तौरु इमरान उहो पाणी माना कश्मीर कंदकोट ज़िले खे हुन ॿोड़ियो उनजे पाड़ेसरी ज़िले जैकाबाद खे हुन ॿोड़ियो उन खां पोइ उस्ता मोहम्मद जाफ़राबाद उस्ता मोहम्मद बलूचिस्तान खे हुन पाणी ॿोड़ियो उहो मोट खाई वरी उन शिकारपुर जा कुझु इलाइक़ा ॿोड़िया उन कंबर शहदाद कोट खे ॿोड़ियो ऐं उहो दादू ज़िले खे ॿोड़ींदो मंछुर खे टोड़ींदो अची हिते ई हिन अप स्ट्रीम में जेको उहो पाणी जेको दरिया टुटो त नओं दरिया ठहियो ऐं उहो माना नओं समुंड ठहियो उहो पाणी फिरी गिरी जंहिंमें गड़ी खेरो शहर ॿुॾी वियो केनशाह शहर ॿुॾी वियो उहो पाणी अची हिते मथे असांजे जामशरे घरनि खां बंदि आहे उहो क्रॉस करे अची अप स्ट्रीम में किरियो वरी हिननि छा कयो त अञा हिन तां कोटी बैराज तां पाणी गुड्डो मां त गुज़री आयो उते हिननि बंदि टोड़ियो वरी सखर ते प्रेशर हो उहो बंदि टोड़ण जे करे सखर तां प्रेशर बि हटियो गुड्डूअ तां बि प्रेशर हटियो ऐं सखर तां बि प्रेशर हटियो हाणे उहो सॼो प्रेशर कोटड़ी बैराज ते उनजे बावजूदि हिते एतिरो पाणी आयो जो हीउ बंदि मां वरी चवां थो वरी तव्हां ॾेखारियो हिन जे किनारनि ते पाणी हुयो बिल्कुलु हा त एॾो पाणी हुयो उन खां पोइ हिननि छा कयो इहो प्रेशर टोड़ण लाइ वरी हेठि हलूं था पाण त ठटो ऐं सिजावल आहिनि राइट साइड ते ठटो आहे ऐं पंहिंजो लेफ्ट साइड ते सिजावल आहे त मोनार्की वटां वरी हिननि खे उतां बि बंदि टोड़णो पियो त जीअं जेको हेॾो समुंड हुयो न इहो पाणी लही वञे उहो वरी जाती हिननि इलाइक़नि खे ॿोड़ींदो उहो वञी समुंड में किरियो त हिन वक़्तु ताईं जेका मां तव्हांखे पोज़ीशन ॿुधायां पियो त हिननि जी कोटड़ी बैराज जी 6-7 लख कैपेसिटी आहे 6-7 लख ऑफिशियली क्यूसेक पाणी खणी सघे थो पर अनऑफिशियल जेको ॿुधाइनि था जीअं खयो हुन पाणी 2010 में 8-10 लख क्यूसेक पाणी तव्हां गुज़ारे सघिजे थो सखर ते 9 लख क्यूसेक आहे पर सखर जी बैराज जी हालत ख़राबु आहे तव्हांखे ख़बर हूंदी उते केतिरा गबन थिया आहिनि कहिड़े क़िस्म जो कमु थियो आहे गुड्डो ते बि कमु थियो आहे पर उहो कहिड़े क़िस्म जो थियो आहे त हाणे पाणी जेको अचे थो उहो हिकिड़ो सुवालु आहे त उहो केतिरो पाणी आहे ऐं गुड्डूअ ते हुनजी कहिड़ी पोज़ीशन बीहंदी ऐं पंहिंजो सखर ते केतिरो पाणी पहुचंदो कोटड़ीअ ते केतिरो पाणी पहुचंदो मुंहिंजे ॼाण मूजिबि त इहा सॼी ख़बर जेके आहिनि अञा ताईं आपाशी अमलदारनि खे ऐं ख़ुदि मिनिस्टरनि खे हुकूमत खे पंजाब वारनि खे या सिंध हाणे सिंध जो मसइलो आहे बल्कि अञा बि भारत मां पाणी अचे थो मूं जेके अॼु रिपोर्ट्स पढ़ियूं आहिनि त अञा बि भारत मां पाणी अचे पियो त पंजाब में अञा बि सूरत हाल ख़राबु आहे उहो पाणी अची असांखे प्रॉपर ख़बर पवंदी तॾहिं अदा जॾहिं इहो पाणी गॾु थींदो तोनसा बैराज ते तोनसा बैराज किथे जो आहे तोनसा बैराज सिंधु दरिया जो बैराज आहे ठीकु आहे सिंधु दरिया ओॾां बि पाणी अचे थो न सिंधु दरिया मां बि पाणी अचे थो मथां खां ऐं हीअ जेके मशरक़ी दरिया आहिनि इहे वरी अची सिंधु तोनसा खां हेठि पंहिंजो मिठण कोट जेको आहे जंहिंखे चाचड़ा शरीफ़ बि चवनि था उते पंजनद जो जेको इलाइक़ो आहे उते पाणी कलेक्ट थींदो हाणे इहो पाणी अॻिते पोइते आहे सतलज जो पाणी अॻिते पोइते आहे रावी जो पाणी अॻिते पोइते आहे चनाब जो पाणी अॻिते पोइते आहे झेलम जो पाणी अॻिते पोइते आहे सिंधु दरिया जो पाणी अॻिते पोइते आहे डेमुनि जो पाणी त मतिलबु पोइ वरी बि असां जेकॾहिं का हतमी कैलकुलेशन जोड़े सघूं था त उहो पाणी जॾहिं अची तोनसा ते गॾु थींदो तोनसा किथे गुड्डूअ खां मथे पंजाब जो जेको बैराज आहे ऐं उहो पाणी वरी जॾहिं गुड्डू ऐं तोनसा जे विच में मिठण कोट या चाचड़ान शरीफ़ जिते पंजनद आहे उते गॾु थींदो अच्छा हिते हिकिड़ी ॿी ॻाल्हि आहे त जीअं सुभाणे खां वठी बरसातुनि जी अॻकथी कई अथनि ठीकु आहे त बलूचिस्तान में सिंध में बलूचिस्तान में पंजाब में बरसातूं पवंदियूं अगरि कोहे सलेमान मां उहो पाणी किथे असांखे जॉइन कंदो उहो तोनसा ऐं गुड्डूअ जे विच में पाणी माना इहा दिलचस्प हिकिड़ी आहे फिनामिना त बलूचिस्तान असांजे हेॾां आहे हिन पासे खां राइट साइड ते ऐं भारत असांजे हेॾां आहे हिन पासे खां ऐं मशरक़ी दरिया मशरक़ी पासे या साउथ में ठीकु आहे मशरक़ी दरियाहनि जो पाणी बि अचे पियो ऐं मथां जेको आहे तरबेला खां ऐं जना बैराज ऐं चश्मा बैराज ओॾां बि पाणी अचे पियो ऐं वरी जेकॾहिं बरसातूं पइजी वियूं त पोइ बलूचिस्तान खां बि पाणी कोहे सलेमान जो पाणी जेको जॉइन कंदो असांखे तोनसा ऐं पंहिंजो गुड्डूअ जे विच में त हाणे इहो असां सही अंदाज़ो लॻाए सघंदासीं किथे जॾहिं तोनसा ते पाणी जमा थींदो पहुचंदो जमा छा थींदो इहो 24 कलाकनि में 48 कलाकनि में असांखे ख़बर पइजी वेंदी ऐं पंजनद ते बि जॾहिं पाणीअ जी सिचुएशन जी ख़बर पवंदी न पोइ असां अंदाज़ो लॻाए सघंदासीं माहिरीन जेके चवनि था हिकिड़े माण्हू खे हुकूमत जा अंग अखर तव्हांजे साम्हूं आहिनि त हुकूमत चए थी त 10 खां 12 लख क्यूसेक पाणी अची सघे थो ऐं गैर जानिबदार जेके माहिर आहिनि चवनि था त इहो एतिरो पाणी नथो अची सघे वधि में वधि 6-7 लख क्यूसेक पाणी अची सघे थो जीअं इरसा में सिंध जो मेंबर आहे एहसान लेगारी उन हिकिड़ो आर्टिकल लिखियो हुन में लिखियो त 6-7 लख क्यूसेक पाणी अची सघे थो पर असांखे तयारी 8 लख क्यूसेक जी करणी 8 लख क्यूसेक पाणी तमामु वॾो आहे तमामु वॾो इहो डिफरेंस जेको आहे इहो मामूली कोन्हे लख क्यूसेक अगरि इंक्लूड थी वञे त माना हिते जेकॾहिं अॼु जेको पाणी आहे उहो 2,70,000 तव्हांखे 2,70,000 क्यूसेक ॿुधायो लख हिते एड थी वञे त 3 लख थी वेंदो
2,70,000 क्यूसिक थी वेंदो, माना नंढी बोद मां विचोले दर्जे जी बोद थी वेंदी। ऐं इहो पाणी 4 लख खे क्रॉस कंदो त 5 लख क्रॉस कंदो त वॾी बोद मां सुपर फ्लड थी वेंदी। त इहो बहु त हुकूमत इहो ज़ाहिर करे पई त इहो पाणी जेको आहे उहो 10 खां 12 लख क्यूसिक ईंदो। आम जेके माहिर आहिनि पाणी माहिर उन्हनि जो चवणु आहे त 8 लख क्यूसिक ताईं पाणी अची सघे थो। हाणे मूंखे आउं पंहिंजे तरफ़ां का ॻाल्हि कयां, मूंखे जेको सम्झ में अचे थो त सुभाणे ताईं असांखे इंतज़ारु करिणो पवंदो त बरसातुनि जी जेका मौसमियात खाते अॻकथी कई आहे त बरसातुनि जी छा थी पोज़ीशन बीहे, उन पाणीअ जी इंपॉर्टेंस हूंदी। ऐं पोइते बि बरसातूं अगरि पवनि थियूं, बरसातूं जेकॾहिं पवंदियूं त रुगो सिंध ऐं बलूचिस्तान में न पवंदियूं न, पंजाब में पवंदियूं, आज़ाद कश्मीर में पवंदियूं, परे पासे मक़बूज़ा कश्मीर में पवंदियूं। मथे जेको आहे उहो गर्मी पद जो मसइलो आहे। त इहो तकड़ में चइजे त हाणे 10 लख, पर हिकिड़ी ॻाल्हि तमामु सम्झण जहिड़ी आहे, बुनियादी ॻाल्हि आहे त ख़तरो बहरहाल मौजूदु आहे। ख़तरो कंहिंमां आहे? पाणीअ मां घटि ख़तरो आहे, सैलाब मां ॿोॾ मां घटि ख़तरो आहे, हुकुमरनि जे करतूतनि अफ़ालनि ऐं कारकर्दगीअ मां वॾो ख़तरो आहे। ही कुझु बि करे सघनि था, थोरे पाणीअ मां बि वॾी वबा ठाहे सघनि था, सही नमूने रस्तो न ॾियनि। त इहो थी सघे थो। बोड त बहरहाल अचे पई, अगरि 6-7 लख क्यूसिक पाणी अचे थो गुडूअ ते 8 लख, त माना इहा बि वॾी बोड आहे, इहा का मामूली बोड कोन्हे। ऐं 5-7 लख क्यूसिक पाणी जेकॾहिं सखर ते अचे थो, साॻियो पाणी वरी हितां 4-5 लख क्यूसिक करे थो, त इहा वॾी बोड हूंदी, इहा ख़ैर ख़ैरियत सां गुज़री वेंदी। बाक़ी जेकॾहिं 10 लख क्यूसिक ताईं पाणी अचे थो त पोइ मां तमामु डिॼी इहे लफ़्ज़ चवां थो त पोइ तव्हांखे 2010 न विसारणु घुरिजे। पोइ सिंध वासियुनि खे हाणे किथां हू कंदा, उहो बि हिकिड़ो अलॻि सुवालु आहे त भई अहिड़ी सूरत में ही कहिड़ो क़दम खणंदा, उहो हुन ते बि ॻाल्हाए सघे थो। नेमत साईं, कचो हमेशह ॿुॾंदो आहे, कचे जिते जेके वेठल हूंदा आहिनि माण्हू हमेशह लॾ पलाण कंदा आहिनि। इहो सीन नंढे पिण खां ॾिसूं पिया, हुकूमत के बि अहिड़ा इक़दाम खयां कोन्हनि अॼु ताईं त वक़्ती तौरु भला वक़्त ते कचे वारनि खे कढे के महफ़ूज़ जाइ ते पहुचाइजे। ईअं भला छो थो थिए त जेॾीमहिल मुसीबत मथे ते ईंदी आहे त हुकूमत पोइ जाॻंदी आहे? हूअं भले 10-10 साल थी वञनि था, न को बंदनि जा कम करायो, न को कंहिं शइ जा कमु कयो, ईअं छो भला? अदा जंहिं बि क़ौमुनि जा ऐं मुल्कनि जा हुक्मरान नाल हूंदा आहिनि, चोर हूंदा आहिनि, फिराडी हूंदा आहिनि, ठग हूंदा आहिनि, बोगस हूंदा आहिनि, जाली हूंदा आहिनि, फार्म 47 ते ईंदा आहिनि, 45 ते न ईंदा आहिनि, उहे ईअं ई हूंदा आहिनि। उहे पाकिस्तान जहिड़ा हूंदा आहिनि, उहे सूडान, सोमालिया, रिवोंडी, ब्रांडा, अलजज़ाइर, अल्जेरिया, युगेंडा अहिड़ा ई हूंदा आहिनि बसि। ठीकु आहे। त तव्हां चओ था त माने तव्हां त रोज़ ई बयानु ॿुधंदा हुओ न त पाकिस्तान तरक़ीअ जे रस्ते ते गामज़न आहे, पाकिस्तान एशियन टाइगर थियण वारो आहे, पाकिस्तान बसि सिंगापुर सां, जापान सां, ताइवान सां, हांगकांग सां पाकिस्तान असुल हाणे गल्फ जे मुल्कनि सां मुक़ाबिलो कंदो। उहो त ॿुधो 78 सालनि में 78 साल उमिरि थी वई हिन मुल्क जी, 78 साल वॾा हूंदा आहिनि। 70s खां वठी 50-55 सालनि में चाइना दुनिया जो जी सुपर पावर बणिजी सघे थो। ठीकु आहे। 50-55 सालनि में, त 78 सालनि में असां सुपर पावर जे पेर जहिड़ा बि न बणिजी सघिया आहियूं। त उनजा ज़ाहिरी ॻाल्हि आहे हुक्मरान संजीदा न आहिनि, असांजो इलीट क्लास जेको आहे, असांजो अदालतूं संजीदा न आहिनि, असांजा जज ऐं जर्नल संजीदा न आहिनि। हीउ मुल्क जेको आहे, हीउ मुल्क उन्हनि जो आहे बसि। असां त खाम तव्हां असां इहो जेको माण्हुनि ठाहियो आहे त इहे मुल्क आपका आहे, हम तो खाम का इसमें, त अदा इन जे करे संजीदा आहिनि ई कोन। उहो तव्हां त चओ था त भई दरिया बोड जो तव्हां मिसाल ॾिनो, बोड असां त आहियूं कचे जा माण्हू, असां बुनियादी तौरु असांजो ॻोठु हूंदो, असांजा वॾा कचे जा माण्हू हुआ, दरिया हिकिड़ो ॻोठु पाए वियो, पोइ असांजे वॾनि ॿियो ॻोठु ठाहियो, पोइ ॿियो ॻोठु पाए वियो, त टियों ॻोठु जेको असांजो कचे में हो उहो बि हींअर उते पाणी अची चुको हूंदो, गंबर तालुके जो ॻोठु ऐं परियां लाड़काणो। त उन्हनि ॾींहंनि खां वठी असां उन्हनि ॾींहंनि खां यकीन कंदा असां नंढड़ा हुआसीं त बोड ईंदी हुई त इंजीनियरनि खे बंदि यादि ईंदा हुआ, कुअनि जा जेके कुआ बंदि टुके वञनि, माल लहे, माण्हू बंदनि मां मिटी खणनि। हिते बि हींअर पाणी अची वियो, हिते तव्हां ॾिसंदा 100 ट्रैक्टर ट्राली बीठा हूंदा आहिनि। पोइ इहे कपर कमज़ोर न थींदा त छा थींदो? त माना हिननि खे सिर्फ़ु बोड में जेको आहे दरिया बि यादि ईंदो आहे, केनाल बि यादि ईंदा आहिनि, पर पोइ बि हीउ कमु न कंदा आहिनि। मिसाल तौरु हिते तव्हांखे ॿुधायां त लाड़काणे खे बचाइण लाइ हीअ मज़ेदार हिकिड़ी ॻाल्हि आहे, आकिल पतण वारो जेको बंदि आहे उहो गुज़िरियल माना 50 सालनि खां पियो थो ठहे। हींअर बि तव्हां वञी आगाणी बंदि, आकिल आगाणी बंदि जेको आहे, उते पाणी दरिया टर्न करे अची उन बंद खे धक हणंदो आहे ऐं उतां जे करे टुटे थो अला पनाह ॾे त लाड़काणो सिटी थो ॿुॾे, थोरो 2-4 किलोमीटरनि जो डिस्टेंस आहे। उहो हर साल कमु थींदो आहे। माना हाणे एमरजेंसी, हाणे बि हींअर बि 1 अरब 90 करोड़ रुपया जारी थिया आहिनि
बंदनि जे हाणे एतिरनि ॾींहंनि में कहिड़ी मरमत कंदा ही छा कंदा किथां मिटी time आणींदा ठप कोन्हे, बिल्कुलु ठीकु कंदा आहे इहो त मां इहा त वॾी ॻाल्हि आहे हिकिड़ी भई कचे में असां ॾिठी त बोड अचणु घुरिजे बोड दरिया में न ईंदी त पोइ बाक़ी छा हिननि जे घरनि में ईंदी छा सही ॻाल्हि आहे, हिननि जे घरनि में त दौलत जी बोड अचे पई हेॾां दरिया जी बोड अचे पई होॾां हुननि जे घरनि में दौलत जी बोड अचे पई त अदा हिकिड़ो जुमिलो आहे कंहिंजो कौल आहे त आफ़तूं मुसीबतूं ग़रीबनि लाइ अवाम लाइ अज़ाब आणींदियूं आहिनि ऐं अमीरनि लाइ अशराफ़िया लाइ हुकुमराननि लाइ तिजारत बणिजी वेंदियूं आहिनि कारोबार बणिजी वेंदियूं आहिनि हिते बि आफ़तूं हिननि लाइ कारोबार आहिनि बोडूं हिननि लाइ कारोबार आहिनि ज़िलज़िला हिननि लाइ कारोबार आहिनि तव्हां त आम दरिया जी ॻाल्हि कयो था केनाल जी ॻाल्हि कयो था मां हिन बैराज जी ॻाल्हि कयां थो तव्हां हैरान थी वेंदा ही ॻाल्हि ॿुधी हिकिड़ो भेरो पाणी न हो हिन जे गेटनि जा जेके आहिनि हिकिड़ा नंढा हिकिड़ा हिननि जा औज़ार आहिनि उन्हनि जो हिकिड़ो प्रॉपर नालो आहे मूंखे ईअं नथो अचे हिन साइज़ जा तक़रीबन हूंदा आहिनि इन लॻल हूंदा आहिनि जिते ही बैराज मथे चढ़ंदा आहिनि उहे चोरी थी विया हुआ बिल्कुलु हिकिड़ो माना तमामु हिकु जेको आहे उहो 5-7 लखनि जो हूंदो मुंहिंजे ख़्याल में उहो गेट मां चोरी करे विया अच्छा हिन जे मथां हिकिड़ी साईं बसि इहो रोइण ऐं सम्झां थो सॼी उमिरि पिया चवंदासीं पर फ़र्क़ु टके जो नाहे पवणनि खे अच्छा सिंध जी ॿी अगरि मजमूई सूरत हाल ते हलूं था त हींअर रिसेंट हिकिड़ो अहमद शाह बयानु ॾिनो त भई सिंधियुनि खे असां ॿुधायो त जामशोरे खां अॻियां बि पाकिस्तान तव्हांजो आहे ऐं समुंदर तव्हांजो आहे इहा भला कहिड़ो मतिलबु ऐं उते वरी मज़े जी ॻाल्हि त वॾा दानिश्वर वेठा हुआ उन्हनि ते ताड़ियूं वॼाई छा था सम्झो इहा हिकिड़ी मतिलबु छा आहे माना सम्झ में आई तव्हांखे ॻाल्हि छा हो यार छा ॻाल्हाइजे मूं हिन ते लिखियो पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कयो त तमामु अहम उहिदा असांजा हुकुमरान कहिड़ा आहिनि हुकुमरान जेकॾहिं तव्हांजा हुकुमरान अहिड़ा आहिनि तव्हांजो वज़ीर आज़म डमी आहे ऐं वज़ीर आज़म अहिड़ो आहे कूड़ो जो बोड हिकिड़े पासे तां थी अचे ऐं चए थो त भई डेम ठहियलु हुजे त पोइ डेम माना जेके आहिनि ॿिए पासे तां ठीकु आहे उन पासे तां को डेम ई कोन्हे ऐं साइट बि कोन्हे वज़ीर आज़म तव्हांजा डमी हुजनि गुॾा हुजनि बोना हुजनि CM तव्हांजा अहिड़ा हुजनि इदारनि जा धणी जेके आहिनि उहे उन्हनि ते ख़ुदि वॾा सवाल लॻल हुजनि त पोइ आर्ट्स काउंसिलूं ऐं पंहिंजो जेके नंढा जेके इदारा आहिनि उन्हनि जा कहिड़ा हूंदा उहे सरबराह जेके आहिनि बसि उहे चवंदा कोन्हनि त उन्हनि ते हिकिड़ा चिब ऐं चरिया जेके आहिनि चढ़ी वेठा आहिनि उहा ई आहे अमन शाह जेको कुझु ॻाल्हायो हिन खां अॻ में जेको कुझु उहो कंदो रहियो आहे हाणे इहो चवणु त भई हीअ जेका रिहाण हुई बेदल मसरूर तमामु सुठो शाइर रागी ऐं असांजे लाइ तमामु क़ाबिल एहतराम शख़्सियत आहे उन सां आर्ट्स काउंसिल में रिहाण हुई उते साहब मौसूफ़ ख़िताब कंदे आर्ट्स काउंसिल जा चेयरमैन आहिनि ऐं इमरान हुननि जो माना लबो लहजो अहिड़ो आहे अंदाज़ अहिड़ो आहे अमन शाह जो जहिड़ो सकाफ़त खातो हुनजे मातहत हुजे ऐं हाणे सनम मारीअ जे केस में साबित थी वियो जहिड़े नमूने ज़ुल्फ़कार शाह हेठि किरियो जहिड़े नमूने सनम मारी नूर लुदा शाह विच में आया ऐं हू अमरा ईअं ई बीठो हुयो जहिड़ो त हा उन मां ईअं पियो लॻो त आर्ट्स काउंसिल कराची जेका आहे उहा सकाफ़त खाते जे मातहत न आहे उनजे फंडनि ते नथी हले पर सकाफ़त खातो जेको आहे उहो आर्ट्स काउंसिल जे मातहत आहे जंहिंखे 60 करोड़ रुपया वॾा पैसा आहिनि उहे मिलनि था उहे पंहिंजी मर्ज़ीअ सां ख़र्च कनि था उते इहो चवणु त भई हाणे ऑलरेडी इहो मसइलो हले थो सिंधी ऐं उर्दू ॻाल्हाईंदड़नि में हिकिड़ा माण्हू छिकताण पैदा करणु चाहिनि था मां नथो चाहियां त हुन में कुझु अहिड़ो एड करे वञा पर हीअ त शायदि उर्दू ॻाल्हाईंदड़ बि न आहे उनखे उन पॉपुलेशन आहे जी इहो चवणु त हमने सिंधियों को बताया कि जामशोरो से आगे भी सिंध है समंदर भी आपका है ठटे सिजावल जी पाण खे ख़बर ई कोन्हे ये कारो खो कोटड़ी का है कोटड़ी एडो वडो तारीख़ इशारे नहीं माना इन जे बयान दे खिलण दो खिलो भले पर इन सां गॾु हुकुमराननि मां जो अंदाज़ो लॻायो त कहिड़ा हुननि खे टके जा माण्हू हिकिड़ा खपनि त जंहिंखे बाबा सुर सामूंडी लतीफ़ साईं लिखियो त तुंहिंजे पीउ खां पुछी लिखियो छा 300 साल 250 साल अॻ में लतीफ़ साईं सुर सामूंडी लिखियो माना असांखे समुंड जी ख़बर ई कोन हुई सुर सामूंडी त पढ़ समुंड ही हेॾो सारो कराची खां बल्कि बलूचिस्तान जा इलाही इलाइक़ा उन वक़्त बि सिंध में हुआ सॼो समुंड ही सिंधी समुंड आहे अमन शाह खे केरु ॿुधाए त ही अरबी समुंड न आहे अरबी समुंड हेॾा मस्कत ओमान ऐं हेॾां दुबई शारजा ऐं इन सऊदी ॾांहुं हूंदो ऐं ईरान खे जेको लॻे थो ही त सिंधी समुंड आहे जेको बलूचिस्तान खां गवादर खां शुरू थी गवादर खां या पसनी खां शुरू थी ऐं पंहिंजो सॼो सिंध इहे कराची छटो सिजावल बदीन
कॾहिं अली बंदर हूंदो थरपार करके लॻंदो ऐं परियां मुंबई ताईं जेको वञे थो त हीअ त हिनखे न अरबी समुंड चई सघिजे थो न हिंदी समुंड चई सघिजे थो, हीअ तमामु वसी एरिया सिंधी समुंड सिंधी समुंड आहे, आहे सही। जंहिंजो नालो ई पुराणनि किताबनि में सिंधी समुंड आहे। अरबी समुंड त पोइ थियो न, सिंधी समुंड आहे त उहो अमन शाह त अदा ही अहिड़ा माण्हू आहिनि हिननि मां इहा ई इहो त कुझु बि कोन्हे, हिन मां अञा को हीअ केॾी महिल इहो बि चई सघे थो त भई सिंधियुनि जी आई कोन्हे। सिंधियुनि जी आहे ई कोन, ही सिंधी न तव्हांखे चवंदो ही सिंधी त आहिनि ई कोन, ही सभु अरब अरब आहिनि आहिनि। ऐं हीअ जेका सिंधी तव्हां ॻाल्हायो था न इहो अरबीअ जो लहजो आहे, इहा सिंधी कोन्हे। सो इहो हुकुमरान अहिड़ा आहिनि त ज़ाहिरी ॻाल्हि आहे जेके उन्हनि जा मातहत हूंदा, जेके मुक़ररु कयल आहिनि, नवाज़िल माण्हू आहिनि। रुगो अमन शाह छा, सॼी सिंध अमन शाह जहिड़नि किरदारनि सां भरी पई आहे। सभिनी न ॻाल्हायो, सभिनी शील्डूं हा, तव्हां लफ़्ज़ न हा, ॻाल्हायो। तव्हां इहा ॻाल्हि हिकिड़ी आम कई ऐं उन ते सभिनी दोस्तनि सोशल मीडिया ते पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कयो आहे त हिकिड़ा वरी अदीब ताड़ियूं पिया वॼाइनि, ठीकु आहे। हालांकि इहो अहिड़ो लम्हो हो, उथी बि एहतजाज करणु आदा गॾियल क़ौमुनि जे सलामती काउंसिल में बि करे सघिजे थो, गॾियल क़ौमुनि जे जनरल असेंबली में करे सघिजे थो, पाकिस्तान जे क़ौमी असेंबली सीनेट में करे सघिजे थो, सिंध असेंबली में करे सघिजे थो, डिस्ट्रिक्ट काउंसिल टाउन काउंसिल में करे सघिजे थो, आर्ट्स काउंसिल में कंहिं में एतिरनि अदीबनि दानिश्वरनि ऐं लेखकनि महक़क़नि ऐं शाइरनि ऐं रागियुनि मां कंहिंखे ज़रूरत कोन थी त हेठि वेठलनि मां या स्टेज ते बीठलनि मां को माण्हू चए अमन शाह खे संभाले ॻाल्हाए बाबा त भई जामशेर खां हेठि असांखे ख़बर ई कोन्हे त सिंध कोन्हे, इहो तोखे ख़बर कोन्हे, तूं ॼाण रख, सिंध में रहणो अथई त तूं इहा ॼाण रख, रहंदो ताड़ियूं पिया वॼाइनि। त इहो हिकिड़ो वरी ॿियो अलमियो आहे। इमरान त मतां बि अघी पऊं, मतां बि अघी पऊं, भई 60 करोड़ था मिलनि यार, भला 5 लख मिली पिया त बि गंज आहे न, 10 लख मिली पिया त बि गंज आहे न, वरी ॿियनि जो त वरी नंढियूं आर्ट काउंसिलूं ठहियल आहिनि, कंहिंखे 50 लख पिया मिलनि, कंहिंखे करोड़ पियो मिले, केरु फिट आहे साईं अमन शाह सां? दोरी सिंध वञे त वञे, बाक़ी छॾिणो न आहे, पैसो न आहे। चलो बसि इहो। ऐं हिन में साईं हिकिड़ो ॿ आख़िरी सवाल हूंदो, हिकिड़ो बाक़ी उन खां पोइ प्रोग्राम वाइंड अप कंदासीं। नौजवाननि लाइ या बल्कि सिंधी अवाम लाइ तव्हांजे तरफ़ां हिन पोज़ीशन में को मैसेज? नौजवाननि लाइ, सिंधी क़ौम लाइ इहो आहे त हिकिड़ो त ख़ौफ़ वारी फिज़ा मां ॿाहिरि निकिरी अचो। ख़ौफ़ सां कुझु बि हासिलु कोन्हे थियणो, हर सूरताल खे एतदाल सां, तदब्बुर सां, तामुल सां, पूरे इस्तेहकाम सां, होश आवाज़ सां मोह ॾियणो आहे। हीउ अहिड़ो कुझु बि हिन वक़्त ताईं जेको पाणी आहे अहिड़ो कुझु बि कोन्हे जंहिंखां तव्हां डिॼी वञो, पर ज़रूरी आहे, तमामु ज़रूरी आहे त महफ़ूज़ मक़ामात ते वञो, पाण मुरादो मुंतक़िल थी वञो, शर्जील मेमन जे ॿेड़ियुनि जो इंतज़ारु न कयो, नासिर शाह ऐं मोहम्मद बख़्श महर जे मुराद शाह जे आसिरे ते न लॻो। इन्हनि खे इहे तव्हांखे तरपालूं ॾेई, मच्छरदानियूं ॾेई, तव्हांखे खटूं ॾेई ऐं तव्हांखे बसि हाणे छा चऊं, बिरयानीअ जूं थेलियूं ॾेई ऐं हिननि खे किरोड़नि ऐं अरबनि जा फंड खाइणा आहिनि, बिल ठाहिणा आहिनि। पेट्रोल जे मद में, खाधे जे मद में, रहाइश जे मद में, दवाउनि जे मद में तव्हां पंहिंजी करियो। कचे जा जेके इलाइक़ा आहिनि उहे माण्हू पाण मुरादो निकिरनि, सवलो आहे निकिरनि, जितां किथां कचे मां। मिसाल तौरु हेठि दरिया ॾिसूं था, जेको कहिड़ो असां, मां वरी तव्हांखे ज़िक्र कयां त हिकिड़े पासे दरिया जे खाॿे पासे घोटकी ज़िलो, साॼे पासे कश्मीर कंदकोट ज़िलो, घोटकी खां पोइ सखर ज़िलो ऐं साॼे पासे शिकारपुर ज़िलो, सखर खां पोइ ख़ैरपुर ज़िलो ऐं साॼे पासे लाड़काणू ज़िलो ऐं उनखां पोइ नौशरो फिरोज़ ज़िलो, उनखां पोइ लाड़काणू लॻे थो ऐं दादू लॻे थो, उनखां पोइ नवाबशाह जा कुझु एरियाज़ लॻनि था, मटियारीअ जा कुझु एरियाज़ लॻनि था, हेॾा जामशरो लॻे थो ऐं हेॾा ठटो लॻे थो, हेॾा सिजावल ऐं हैदराबाद। त इहो सॼो दरिया खां पाण वाक़ुफ़ आहियूं, निकिरणु कोई एॾो ॾुखियो कोन्हे, माण्हू पाण मुरादो निकिरनि, नौजवान उन्हनि जी मदद कनि, नौजवान। ऐं ॿी जेका आम तरीन ॻाल्हि आहे त दरिया ते, उनजे लंघनि ते, पाणीअ जे गुज़रगाहनि ते, अच्छा रुगो पाणीअ जो गुज़रगाह या दरिया जो वहिकिरो रुगो दरिया जी ॻाल्हि न आहे, ख़ुदि जेके जबल मां नयूं अचनि थियूं पहाड़नि मां, उन्हनि ते बि कब्ज़ा आहिनि, ख़ुदि जेके RBOD आहे उन ते बि कब्ज़ा आहिनि, ख़ुदि जेका LBOD आहे उन ते बि कब्ज़ा आहिनि, केनालनि ऐं वाहन ते कब्ज़ा आहिनि, असांजा वण टण वढिजी विया। हीउ दरिया जिते पाण कोटली बैराज ते बीठा आहियूं, हीउ बंदि ईअं हुजणु घुरिजे? हीउ छा हूंदो? हीउ हेॾां ॾेखारिजो, हीउ साम्हूं जेको आहे हीउ प्लाज़ा नज़र अचे पियो परे हैदराबाद खां, ठीकु आहे, शायदि अब्दुल्ला स्पोर्ट्स आहे, हीउ जेको परियां नज़र अचे पियो न, हीउ ठीकु आहे, इहो सॼो हुड़ी हुई, हिकिड़ी ॿेलो हुयो, हिकिड़ो नंढो ॿेलो हुयो, ठीकु आहे, हितां कढी विया, कंहिं कढायो? परियां मिनिस्टर जो ॻोठ आहे, जाम ख़ान छोरे जो ॻोठ आहे, हितां रोज़ समय हज़ारे ट्रकूं ट्रालूं निकिरंदियूं आहिनि मिटीअ जो, इहा रेती बि हिननि जे लाइ कारोबार आहे। हिते हुड़ी हुई, वण हुआ, वण हूंदा आहिनि त पाणी रोकबो आहे। दरिया जे कचे जो मक़सदु छा हो? दरिया जे ॿिन्ही पासे कचो हो त उहो सैराब बि थींदो ऐं वण पाणीअ खे रोकींदा हुआ। नतीजे तौरु परे ताईं पाणी न वेंदो हो, नतीजे तौरु जेके बचाव कंदा हुआ उन्हनि खे त तमामु घटि ख़तरा लाइक़ु हूंदा हुआ। त नौजवान माहौल जे तहफ़ुज़ लाइ, क्लाइमेट चेंज जे ख़तरनि खां बचण लाइ पंहिंजे देश जी मालिकी कनि, दरिया जी मालिकी कनि, वाहन, केनालनि, शाखुनि, डंडुनि, ढोरनि
ऐं LBOD RBOD जेकी बि तरक़ियाती मनसूबा आहिनि उन्हनि जी मालिकी कनि, सिंध जी मालिकी कनि ऐं नाअहल नाकारा चोर ऐं बोगस ऐं फिराडी हुक्मराननि जे ख़िलाफ़ जागरता जी मुहिम हलाइनि जिते बि मौक़ो मिलियो। डिजिटल दौर हा, आहे, डिजिटल सोशल मीडिया ते आवाज़ बिल्कुलु। उथारियो, हिक ॿिए सां विढ़ण जे बदिरां सिंधी मुहाजिर जो जहिड़ो कराइण जे बदिरां क़ौम परस्त पाण में अटकिया पिया आहिनि के किथे इहे मश्करियूं ऐं तमाशा करण जे बदिरां सिंध जे हक़नि लाइ, सिंधी माण्हुनि जे हक़नि लाइ, वतन जे मिटीअ लाइ, ज़रे लाइ आवाज़ उथारियो त यकीन कयो असां सिंध खे बचाए वेंदासीं, पंहिंजे पाण खे बचाए वेंदासीं, ईंदड़ नस्लनि खे, पंहिंजे क़ौम खे, तहज़ीब खे, सक़ाफ़त खे बचाए वेंदासीं। निम साईं तव्हांजी ख़ुशी जेको आहे अहिड़ो पाणी ॾिसी डबल बि थी वई आहे, छो जो तव्हांखे वाक़ई ॾिसंदो त ईंदा त दरिया में रहंदा अची, माना अञा वधीक ख़ुशी अञा कीअं अचे तव्हांजी? ज़बरदस्त सवाल ऐं तमामु सुठो सवाल। हक़ीक़त पुछो इमरान त इन सवाल जो हिकिड़ो जवाबु इहो आहे त हीउ दरिया रुगो वहंदो रहे न, ठीकु आहे, कश्मीर खां या तिब्बत खां जितां मानसरोवर ढंढ जितां निकिरे आहे सॼे जो सॼो वहंदो रहे। कराची खां कश्मीर ताईं असां हिन तहज़ीब सां जुड़ियल आहियूं। त हिकिड़ी त ख़ुशी मुंहिंजी इन में आहे रुगो दरिया वहंदो रहे त यकीन कंदा असांजी गुरबत घणे भाङे ख़तमु थी वेंदी, घणे भाङे। दरिया वहंदो त ज़राअत हूंदी, दरिया वहंदो त ॿेला थींदा, वण ऐं काठ हूंदो, काठ हाणे वढण कपण लाइ, खाइण लाइ, माल जो चारो हूंदो, फसल हूंदा, मच्छी पलो हूंदो, छा न हूंदो। पाणी आहे त ज़िंदगी आहे न, ज़िंदगीअ जा सभु रंग आहिनि। हिकिड़ी ख़ुशी त इहा आहे। ॿी मुंहिंजी दाइमी ख़ुशी इहा आहे त मां पंहिंजे वतन खे आज़ादु ऐं ख़ुदमुख़्तियार ॾिसां। हिन देश ते, सिंध ते हक़ हाकिमियत जो हक़ हिते जे मारूड़नि, सांगीड़नि, हारियुनि, नारियुनि, मज़दूरनि जे पोरियतनि आवाम जे हथ में हुजे। चोर, डाकू, बदमाश, ठग, दहशतगर्द, लुच, लोफर, करप्ट, क्रिमिनल जेके आहिनि उहे असांजे मथां मामूर न हुजनि। आवाम जो देश, आवाम जो तख़्त, ताज ऐं बख़्त आवाम जे हथनि में हुजे, क़ौम जे हथनि में हुजे, क़ौम जे नौजवाननि जे हथनि में हुजे। ॿी माना ख़ुशीअ जी घड़ी इहा हूंदी ऐं उहो ॾींहुं बि ज़रूरु ईंदो, नेठि ते ईंदो इंशाल्लाह। महिरबानी नवाज़ साईं, तव्हां टाइम ॾिनो। विवर्स, ही ख़ुशियूं तव्हां ॿेड़ियूं ॾिसी रहिया हूंदो, माण्हू घुमनि पिया, फिरनि पिया, हर कंहिंजे वात ते मुर्क ॾिसो पिया। छो जो अगरि कुझु ॾींहं पहिरीं असीं अगरि हिते ॾिठो हूंदो कंहिं त हिते रुगो वारी वारी वारी। बहरहाल उमेद कयां थो हिते नंढड़ी कोशिशि अव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी। इन प्रोग्राम खे शेयर लाज़मी कजो, मुंहिंजे यूट्यूब ऐं टिकटॉक चैनल खे बि सब्सक्राइब लाज़मी कजो। पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखिजो। वरी ॿिए के प्रोग्राम सां लाइव तव्हां सां मौजूदु हूंदासीं। अल्लाह हाफ़िज़। बस।